कराची में ॿिए ॾींहुं बि बरसाती वसकारो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾि जहिड़ी सूरत हाल पैदा थी वई। शहरी अज़तुनि में मुब्तला थी विया। मुख़्तलिफ़ हादसनि में ॿिनि ॾींहंनि अंदरि 8 ॼणा फ़ौत थी चुका। सूबाई वज़ीर नासिर शाह पारां शहर जो दौरो करे पाणी निकाली वारे निज़ाम जो जाइज़ो वरितो वियो। गुलिस्तान इक़बाल, गुलिस्तान जौहर, औरंगी टाउन, बफर ज़ोन, बल्दिया, पावर हाउस, इब्राहिम हैदरी ऐं नॉर्थ नाज़िमाबाद में बि तेज़ बरसाति पई। कलंदरिया, FP एरिया, सराब ॻोठी ॿिनि इलाइक़नि में बरसाति खां पोइ रोड रस्ता पाणी सां भरिजी विया। कश्मीर पाड़े समेत ॿियनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। KDA चौरंगी ते वाक़िअ इस्पताल ॿाहिरां केतिराई फुट पाणी भीजी वियो। अलीगढ़ मार्केट में दुकाननि अंदरि पाणी काहे पियो। FP एरिया में स्कूल अक्सर हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया। रहवासी परेशान। इंतिज़ामिया पाणी निकाल कराइण लाइ अञा ताईं के चोगा अपाउ ई न वरिता। बरसाति खां पोइ गटर नाला बि उथली पिया। गंदो पाणी घरनि में काहे पियो। सराब ॻोठ में माल जी पिड़ी में कीचड़ थी वियो। माल बीमार थियण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। बरसाति खां पोइ शहर जे अक्सर इलाइक़नि में बिजली जी फ़रहामी बि मुअतल थी वई आहे, जंहिं सबबि रहवासी ॿिटी अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। बल्दियात वारे सूबाई वज़ीर नासिर शाह तरफ़ां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो वियो। जल्द पाणी निकाल कराइण जी ख़ातिरी कराई वई। होॾां मालपड़ी में बिजली जो करंट लॻण सबबि फ़ौत थी वियल नौजवान जी तदफ़ीन कई वई। बरसाति खां पोइ करंट लॻण सबबि अॼोके ॾींहं में वधीक माण्हू हयातियूं विञाए वेठा। गुज़िरियल ॾींहं खां वठी हिन वक़्त ताईं मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि में 8 माण्हू फ़ौत थी चुका आहिनि।